दान पुण्य कया जेके दान कन था नंद बाबा वो वरी जीवन में वरी ॿियों बार घुरण के लायक नथो रहे। वो वने तो न वापस तो बाटींदो तो वने पियो। चो हरे राम। एकड़ा पंडित जी बढ़िया दान वठंदा विया, उन्हनि खे भी लालच अची वई, 1000 गायूं दान वठी हलिया। हाँ 1000 गायूं दान तो वठिया, रखन काथे, घर भी सुठो। हाँ कुछ हेठ कुछ मथे छत ते चढ़ी वयूं गायूं, काॾे वञनि वीचारियूं, कुछ बरामदे जे अंदर, कुछ रसोई घर जे अंदर। एतिरे में पंडिताइन जेकी हुई उहा जमुना जी मटकी भरे आई, ॾिठई तो मुंहिंजो घर ही गायब थी वियो आहे, त गऊ घर थी वियो आहे। हीअ कहिड़ी गौशाला खोली वई आहे। आई साम्हूं मुड़ुस खे चई कंहिंजियूं गायूं? चई अरे चरी असांजियूं गायूं, असांजी गायूं काॾों आयूं? चई नंद बाबा वटि छोरो थियो आहे, लालो थियो आहे, 1000 गायूं नंद बाबा ॾिनियूं। चई तुंहिंजो दिमाग़ ख़राबु अथई, सुम्हंदासीं काथे, रोटी काथे खाईंदासीं, त गायूं 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 गायूं, वेहण जी जॻह ई कोन्हे। पंडित जी घबराइजी आहे, चई लालच बुरी बला, लालच करे वठी तैम, वाकई रखण जी जॻह कोन्हे, एॾी बि लालच थोड़ी कबी आहे। हुननि जो त हृदय वॾो आहे। हाँ कीअं कीअं पंडित जी तुरंत ॻाल्हि ठाहे वरिती। चई पागल तोखे पतो कोन अथई छा? चई 1000 वतियूं, 1000 पंहिंजे लाइ थोड़ी वतियूं, त चई 500 वतियूं असांजे लाइ, 500 तुंहिंजे पेके वारनि जे लाइ वतियूं। चई पहिरियों छो न ॿुधायो तव्हां? वियो मां पकोड़ा वकोड़ा ठाहे अचां, गायूं वेठियूं हुजनि, सुठी थी लॻनि। गऊ माता में 33 करोड़ देवता रहंदा आहिनि, भॻवान रहंदा आहिनि, पयूं हिते बीठियूं हुजनि, काई ॻाल्हि न आहे। वियो हुयो, पहिरियों ॿुधाइबो आहे न, फालतू चिल्लाए छॾियो मां तव्हांखे एतिरो। हरे राम। पंडित जी बि चयो जान बची लाखों पाए।